तूं ॿुधाए त जेके ॻाल्हियूं तूं फ़ैसिले में न करे सघे तूं हिते करे ॿुधाए। हाणे तूं ॿुधाए त तो बाबा साईं जो क़त्ल छो ऐं छा लाइ कयो। चाकर खान या ॿीहर ग़लती कोन कंदो। भलो साईं हाणे कंहिंखे बि कोन ॾींदो। पहिरियों ई फ़ैसिले में वो भलो साईं सांवल खे ॾेई चुको। हाणे ॿीहर अहिड़ियूं ग़लतियूं कोन कंदो, छो जो हुन मां कुझु वरिस ई कोन। सौट हिन महिल छा जो फ़ैसिलो थींदो? जीअं ई राज़ खुलंदो न त इहो चाकर खान सभिनी खे सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणंदो। जेकॾहिं बाना बि तव्हांखे असां ते भरोसो आहे त असांखे आज़ादु कयो, न त असां सभिनी खे गोलियूं हणी पूरो करे छॾियो। ॿिनी जहान जे सरदार जो कसम खणी थो चवां त असांजा खून तोखे हिन जहान में बि बख़्श हूंदा त हुन जहान में बि।